नमस्ते दोस्तों, में तो बिल्कुल ठीक ठाक होंदो। जी हाँ दोस्तों, अॼु जेका असां वटि मौजूदु आहियूं घुंडण लॻ ॻोठ वकील सिरेवाल में, जिते मुंहिंजो प्यारो भाइटियो मुकेश कुमार, जंहिंजी अॼु जेका असां मेहंदी जी रस्म आहे, जिते असांजी भील बिरादरी जा काफ़ी सारा मौजूदु आहिनि। ऐं उनखां अलावा भू लावतिया परिवार जेको असांखे हिंद सिंध में असांखे ॾिसी रहियो आहे। त आउं तव्हांजो ख़ादम वफ़ा सुमरो लाहौती, ऐं हीअ मुंहिंजो वॾो भाउ लाखोमल, ऐं घोट जो वालिद साहब तीरथमल, ऐं हीअ असांजो प्यारो दोस्त सांगड़ खां दादनमल, ऐं बहितरीन सोशल वर्कर जंहिं असांजी धरती जे उन्हनि मारूड़नि जा आवाज़ जेके आहिनि से आला अवाननि ताईं पहुचाया। जी हाँ दोस्तों, अॼु असां सां गॾु सोशल वर्कर खमू मारवाड़ी साहब। ऐं सच पुछो तो ॾाढी ख़ुशी थी इन अॼोकी इन महफ़िल में अदा मुकेश जिन ख़ुशियुनि भरी काज में। ऐं सुभाणे जेका असांजी बारात जी रस्म आहे, उनमें असांजी बिरादरी जा काफ़ी सारा माण्हू ईंदा। ऐं आउं हाणे खमू खे गुज़ारिश कंदुसि त हू पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। जी खमू भाई नमस्ते। श्री राम नमस्ते वफ़ा सुमरा लाहौती साहब, ऐं जेके दोस्त ॾिसी रहिया आहिनि तमामु दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम नमस्ते, बल्कि दुनिया जा सभु सलाम। अॼु जेका असां मौजूदु आहियूं, जी तारीफ़ जेका अदा सुमरा लाहौती साहब करायो, ऐं असां तहे दिलि सां जेका तोराइता आहियूं असांजे इंसानियत आवाज़ फोरम जो चेयरमैन वफ़ा सुमरो लाहौती साहब जा असीं तहे दिलि सां तोराइता आहियूं, जेका असांजे ग़रीबाणे इन नड़े से हिकिड़े ख़ुशी जी रस्म में पंहिंजा कुर्ब जा क़दम भरे आयो आहे। असीं साईं जा तहे दिलि सां जेका तोराइता आहियूं। ऐं हिते जेके बि असांजी बिरादरी जा जेके मौजूदु आयल ख़ासि महिमान, तमामु उन महिमाननि खे दिलि जे गहराइनि सां मोस्ट वेलकम ऐं भली कार। त दोस्तों, ॻाल्हि हली इन ख़ुशियुनि जी त सदा पंहिंजी सिंध में ख़ुशियूं हुजनि खोड़, मुर्की बदन मोड़ सुहानी इन सिंध में। त इन बैत सां असां तव्हां सां मोकिलाईंदासीं। ऐं तव्हांजो ख़ादम दोस्त वफ़ा सुमरो लाहौती।